वहदहू ला शरीक लहू ये हिकिड़ा ई हक़। वहदहू ला शरीक लहू इहो हिकिड़ा ई हक़। ॿियाईअ खे बख जिन विधो से विरसिया। अस्सलाम वालेकुम द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामिर हुसैन। ऐं अॼु जो असांजो वीडियो तमामु दिलचस्प थियण वारो आहे, छो त अॼु जो वीडियो असांजो आहे राजा ॾाहिर जे ज़िंदगीअ जे बारे में। सो वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजो हीउ चैनल लाज़मी सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे लाइक करियो। त हलूं था वीडियो जी तरफ़। जॾहिं दुनिया में इस्लाम जो ज़हूर थियो ऐं सभिनी ॾिसण में फैलियो त उनजो सिंध में फैलजणु अनटण हो। अफ़सोसनाक ॻाल्हि उहा आहे त उन ज़माने में सिंध बहितर सूरत में न हुई। हिरशा खां पोइ उत्तर सिंध जी हालत उबतड़ हुई ऐं सिंध उन ज़माने में हिकु मुतज़ात घराणे जी हुकूमत हुई। सिंध जो राजा राय सास चतुर जे राजा जो भाउ हो। खेसि को बि औलाद कोन हो। संदसि राणी सहंदी ब्राह्मण वज़ीर चच जे इश्क में गिरफ़्तार थी पई। जॾहिं सास मरी वियो त सहंदी हुकूमत जे सभिनी दावेदारनि खे माराए छॾियो ऐं पोइ चच सां शादी करे छॾियईं। उन ॻाल्हि रयत खे धचको पहुचायो, पर चच पाण खे कामयाबु हाकुम साबित कयो। हिन मुल्तान खे सिंध सां मिलायो ऐं सिंध जी सरहद कश्मीर ताईं मुक़ररु कयईं। सिंध जो दयाल ऐं कश्मीर जो बोहण अहिड़ी तरह पोखायईं जीअं ॿिन्ही जूं टारियूं हिक ॿिए सां विचरी वञनि। साॻे तरह ईरान जी सरहद पटी चिटी करण लाइ हिन खजीअ जा वण पोखाया। उहे अॼु जे जदीद सीमेंट जे थमनि खां वधीक ख़ूबसूरत हुआ। चच खे सहंदीअ मां ॿ पुट थिया, हिकु ॾाहिर ऐं ॿियो ॾाहिर सेर। चच खे ॿीअ ज़ाल मां हिकु धीअ ॿाई नाले पिणु हुई। ॾाहिर उलवर में उत्तर सिंध ते हुकूमत कंदो हो ऐं ॾाहिर से नवाब शाह जे ब्राह्मण आबाद में सिंध जे हेठिएं इलाइक़े ते हुकूमत थे कयईं। जॾहिं ॿाई लाइक़ थी त जोशीअ या बुज़ुर्ग अॻकथी कई त हूअ उलवर जे किले खां कॾहिं ॿाहिरि न वेंदी ऐं संदसि मुड़ुसु सिंध ऐं हिंद जो हुक्मरान थींदो। ॾाहिर खे पंहिंजी वेगी भेण सां शादी करण ऐं पंहिंजो पाण खे ऐं हुकूमत खे बचाइण लाइ नेज़ारी कयईं। इन जी सलाह वठण करे हू कंहिं बि आम माण्हू वांगुरु राज़ी न थियो। ॿीहर सोचण खां पोइ हिन इलाइक़े तौर ते ॿाईअ सां शादी करणु क़बूल कई। हिन खेसि शादीअ जी मुंडी पेश कई, तलवार संदसि हंज में रखियाईं ऐं पंहिंजी पोती संदसि मथे ते ढकियाईं। ॾाहिर जे ईअं करण सां यानी पंहिंजे वेगी भेण सां शादीअ जे करे तोरे जो इहा अलामत हुई। ॾाहिरी लफ़्ज़ जी सिंधीअ में माना 600 या बेवकूफ़ मुक़ररु थी। पर ॾाहिर जे हक़ में चयो वेंदो आहे त वेगन भाउरनि ऐं वेगन भेनरुनि ऐं सौटनि विच में शादियुनि आगाटे राजाउनि तारीख़नि में अञा इञातल न हुयूं। मिस्र जा फ़िरौन ऐं ईरान जा अॻूणा शहंशाह आम तौर पंहिंजी वेगन भेनरुनि या सौटनि सां उन जी बुनियाद ते शादियूं कंदा हुआ त शाही घराणे जी शहज़ादी जी कंहिं ॿिए औरत सां शादी हिकु सचे शहज़ादे लाइ मुनासिबु न हुई ऐं ॿियनि शाही ख़ानदाननि मां शादी करण करे संदनि सालनि जे विच में दुश्मनी थी पवंदी हुई ऐं हीअ त रुॻो ॾाहिर जी वेगी भेण हुई। पर ॾाहिर जी ॿाईअ सां शादी करण माण्हुनि में चौपोल पैदा कयो ऐं संदनि दिलियुनि में धकार पैदा कई। अरबियुनि जे हमले वक़्तु सिंध जी हालत ऐं सूरत हाल इहा हुई। पर सारा जोगी ॻाल्हि उहा आहे त जीअं ई मेलूम थियो त सिंध वारा मर्दाना वार मुक़ाबिलो कयो। कंहिं अरब सरदार जॾहिं कंहिं सिंधीअ खां सिंध जे बारे में पुछियो त हिन वराणियो पाणी तमामु थोरो आहे, मेवो बेकार आहे, चोर खे चोरीअ जी सज़ा नथी मिले, थोरो लश्कर बिल्कुलु मारिजी वेंदो, वॾो लश्कर बुखूं काटे मरी वेंदो। अरब सरदार इन जवाब में अरबी हमले खे बेहिमत करण लाइ हिकु सिंधीअ जी हुबुल वतनीअ जी कोशिशि ॼाती। पर अरबनि रत जो ज़ाइक़ो चखी ॾिठो ऐं उहे ईरान खां मोराको ताईं फैलिजी चुका हुआ। खेनि पंहिंजे फ़ैसिले तां हटाइणु सवलो न हो। जदीद तहक़ीक़ जे बुनियाद ते मौलाना अबुल कलाम आज़ाद पंहिंजे तसनीफ़ इंसानियत मौत जे दरवाज़े ऐं मौलाना नदवी पंहिंजे तसनीफ़ अरब व हिंद की तहक़ीक़ात में खेनि लिखनि था 638 ईस्वीअ खां 710 ईस्वीअ ताईं अरबनि सिंध ते ख़ुश्के तौर बहरी रस्ते 15 हमला कया हुआ। पर रुॻो आख़िरी भेरे 711 ईस्वीअ में मोहम्मद बिन कासिम पंहिंजे हमले में कामयाबु थियो। जॾहिं अरबी लश्कर देबल जो घेरो कयो त लड़ाई 10 ॾींहंनि ताईं जारी रही। जेतोणीकि इहो उलवर सेवन नीरवन कोट हैदराबाद या ब्राह्मणाबाद वांगुरु वॾो शहर न हो। पनाहगाह ॾिठल मंदरु तॾहिं फ़तह थी सघियो जॾहिं हिकु हरासिल ब्राह्मण ॿाहिरि निकिरी अची अरबनि खे ॿुधायो त जेसिताईं हू मंदर जे चोटीअ ते लड़ाईंदड़ ॻाढ़े झंडे खे हेठि न किराईंदा तेसिताईं किले जा रहवासी मुक़ाबिलो कंदड़ पेश न पवंदा। जॾहिं ईअं ई कयो वियो त दीबल जो रखवालो जान ॿोधी अची पेश पियो। उनखां पोइ क़तलाम थियो ऐं अहिड़ी तरह मुक़ाबिलो ख़तमु थियो। जीअं ई सिंधियुनि ऐं अरबनि जे विच में जंग छिड़ी त इलाइक़े जे हिकु साथीअ उबैद अरबनि वटि हलियो वियो ऐं खेनि ॾाहिर जे मनसूबे जी ख़बर कयईं। उन जे बावजूदि सिंधी लश्कर एॾे जवान मर्जीअ सां विढ़ियो
जंग में विढ़ंदे विढ़ंदे हिकु तीर ॾाहिर जे हाथीअ जे होदीअ में वञी लॻो, जंहिं उनखे बाहि में विकोड़े छॾियो। जल्दी ॿियो तीर संदसि दिलि में लॻी वियो। इहा 16 जून 712 ईस्वीअ जी ख़मीस जी शाम हुई। 74 सालनि जे दौरान नवनि ख़लीफ़नि जे दौर में 15 काह खां पोइ अरबनि सिंध फतह कई। ॾाहिर जी ज़ाल राणी लाॾीअ खे कब्ज़े में कयो वियो। लाॾी अरबनि जे लश्कर में फातिहनि ऐं मक़ामी माण्हुनि जे विच में ईअं ई ॾेखारे ॾिनो ॼण त हूअ सदमो बर्दाश्त न करे वई। उम्मीद आहे तव्हांखे हिस्ट्रिकल वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि जे वीडियो थोरो बि पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे वीडियो खे लाइक करियो ऐं तव्हांखे वरी बि गुज़ारिश आहे त असांजो ही यूट्यूब जो नओं चैनल आहे, सो असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो त जीअं असां तव्हां ताईं नवां ऐं हिस्ट्रिकल वीडियो पहुचाए सघूं। सो तामीर हुसैन खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह मिलंदासीं हिकु नए हिस्ट्रिकल ऐं दिलचस्प वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।